अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, हैदराबाद में अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान की तरफा हैदराबाद क्लब में एक आलीशान तकरीब थी। तकरीब में सखर, लाड़काना, शिकारपुर, दादू, मीरपुर ख़ास, हैदराबाद समेत सिंध के कुंड कुड़शमा तंजीम के सीनियर अगवाणन, बार के वकीलन और बेन दोस्तन शिरकत कई। मीटिंग की शुरुआत मेहरान यूनिवर्सिटी के डिप्टी रजिस्ट्रार साले अब्बासी के तिलावत कलाम पाक से थी, जॾहिं त तंजीम के मरकजी जनरल सेक्रेटरी फारूक अमान अब्बासी आयल मेहमानन के आजियाणू पेश कयो। ऑर्गेनाइजेशन के तरफा मेहमान ग्रामी के वेलकम करन था हफीजुल्ला कलोड़ो, करमिलाई कलोड़ो, आशिक अली कलोड़ो और गुलाम हैदर अब्बासी। तकरीब दौरान अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन की कारकर्दगी जो 4 सालन जो जायज़ो पिण पेश किया वियो। तकरीब में आयल मुअज़्ज़ज़ मेहमानन के सिंध की सूखड़ी, टोपी और अजरक जा तोहफ़ा पिण पेश किया विया। अज खुशन पाता पेर अंगण में घिमान बुझी व्या, अंगण में घिमान बुझी व्या। अज खुशन पाता पेर अंगण में घिमान बुझी व्या। मौला करे तन देखे अंगण में घिमान बुझी व्या, बुझी व्या। मौला करे तन देखे अंगण में तकरीब के अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के मरकजी चेयरमैन अब्दुल वहाब अब्बासी, डॉक्टर अकील अब्बासी, मरकजी सदर अब्दुल हफीज़ कलोड़ो, जानी मोराई, सूबाई लेडीज़ विंग सदर डॉक्टर अक्सा कलोड़ो ऐं ॿियनि ख़िताब कयो। तकरीब के ख़िताब करते अगवाणनि चयो त असांजो उहो मिशन है त असां मुल्क के कुंड कुड़श में रहंदड़ पंहिंजे बिरादरी के माण्हुनि में शऊर ऐं आगाही फराहम कयूं त जीअं हू पंहिंजे ॿारनि खे तालीम के ज़ेवर सां मुनवर कनि। जॾहिं त सूबाई लीगल एडवाइज़र एडवोकेट समीउल्लाह अब्बासी, सूबाई जनरल सेक्रेटरी डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, सूबाई सदर जैन कलोड़ो, डॉक्टर इस्माइल अब्बासी, सूबाई प्रेस तर्जमान हामिद कलोड़ो, हेड मास्टर अयाज कलोड़ो, मरकजी प्रेस तर्जमान जानी मोराई, मरकजी खजानची आशिक अली कलोड़ो, मरकजी ऑफिस सेक्रेटरी मुख्तार अहमद कलोड़ो, सीनियर नायब सदर सिंध शाहजेब कलोड़ो, सूबाई जनरल सेक्रेटरी डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, सूबाई इंफॉर्मेशन सेक्रेटरी सईद अहमद कलोड़ो, सूबाई प्रेस सेक्रेटरी हामिद अली कलोड़ो, मरकजी लीगल एडवाइज़र एडवोकेट मुनीर अहमद कलोड़ो, सूबाई लीगल एडवाइज़र एडवोकेट समीउल्लाह अब्बासी, एडवोकेट तुफेल अब्बासी, एडवोकेट मोहसिन कलोड़ो, एडवोकेट मुमताज़ हुसैन कलोड़ो, एडवोकेट सालार कलोड़ो, एडवोकेट सजाद हुसैन कलोड़ो, एडवोकेट बिलावल इस्माइल कलोड़ो, एडवोकेट अजहर कलोड़ो, नदीम शहजाद अब्बासी, रईस अब्दुल वहीद कलोड़ो, जनाब गुलाम नबी अब्बासी, जनाब कामरान कलोड़ो, जनाब नईम अहमद कलोड़ो, जनाब हमजा कलोड़ो, साईं गुलाम कादिर कलोड़ो, मोहम्मद सालेह कलोड़ो, इमरान अली कलोड़ो, रायब अली कलोड़ो, इशफाक अब्बासी, अरसलान कलोड़ो ऐं ॿियनि बिरादरी के मुअज़्ज़ज़ीन पिण वॾे तइदाद में शिरकत कई। वधिक अगवाणनि खिताब कंदे चयो, मजमू में आई आया जिनमें मुझी फैमिली में कोई ना है। लिटरली आई एम फीलिंग लाइक दिस ऑल आर माय फैमिली मेंबर्स। बिल्कुल ये न लगे तो खूब जो माहौल है खबर ना जो पूरी सिंध में असांजा भाइर आया हैं, बुजुर्ग आया हैं, काबिल एहतराम काफ़ी मेहमान असांजा आया हैं। थैंक यू सो मच। आई लिटरली मांजो जो मोटिव है ऑर्गेनाइजेशन में अचण जो, अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन की ज्वाइन करण जो इहो है त बीइंग अ फीमेल, बीइंग अ वुमेन, पंहिंजी ज़ात जूं जेके मायूं आहिनि, जेके ख़वातीन आहिनि, जेके अदियूं आहिनि, कुछ बैकवर्ड एरियाज़ में आहिनि, कुछ रूरल एरियाज़ में, कुछ अर्बन एरियाज़ में, उन्हनि सभिनि खे हिते इन कयूं हिन फोरम ते। ऐं उहे ख़वातीन अब्दुल हफीज़ कलोड़ो साहब उन्हनि खे ऐं असां गॾिजासीं इंशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी उहो प्रोग्राम बि असांजो बहितरीनु थियो, जंहिंमें सिग्नेचर शीट माना जेके बि असांजा टोटल माण्हू आया उहो विथ रिकॉर्ड में मीटिंग थी, जंहिंमें तंज़ीम खे वधीक मुनज़्ज़म ऐं मुतरक़ करण जी कोशिशि कई वई। ऐं इन खां अलावा असांजो त सूबा सिंध जूं भाॼियूं ठाहियूं, जंहिंमें कर्नल अमजद अब्बासी साहब, डॉक्टर असद अब्बासी साहब ऐं पनुआ जा टोटल दोस्त हुआ। आशिक अली कलोड़ो साहब हुयो, शिकारपुर खां अब्दुल हफीज़ साहब हुयो,
डॉक्टर दोस्त मोहम्मद कलड़ो साहब टोटल पनवाते जा दोस्त हुआ जिते मोरो में मीटिंग 2020 ते जेको ताल के कंडियारे में 2000 माण्हू ते मुश्तमिल प्रोग्राम जो जंहिंमें DSP असगर अब्बासी रसम पगोड़ी जंहिंमें असां पंहिंजे तंज़ीम तरफ़ां पेनाप्लेक्स ठाहिया जीअं त अब्बासी कलोड़ा डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन उहो फोरम आहे जेको सरदार के भोतार के निज़ाम खां अलहदा ऐं मुनफ़रिद आहे छो जे पाण ॾिसो पिया त सिंध में सरदारनि भोतारनि जागीरदारनि सिंध जो कहिड़ो हाल कयो आहे सिंध जे माण्हुनि सां कहिड़ा मूं वैसा घातियूं कयूं आहिनि अब्दुल वहाब साहब उन वॾे की सोच खां पाक आहे असीं हर फोरम ते माण्हू हुजणु तमामु लाज़मी आहिनि जीअं जेका असांजे हिकिड़ो त विज़न ई आहे असांजे ऑर्गेनाइज़ेशन जो हुनजो विज़न इहो आहे त असां चलो ॿियो कुझु घणो कुझु न करे सघूं असां इहे बि दवाऊं कोन था कयूं त असां कंहिंखे नौकिरियूं ॾींदासीं या इहे कंदासीं पर एतिरो ज़रूरु कंदासीं त किथे न किथे मीन्स कनेक्टेड रहंदासीं ऐं जेको जेके दोस्त हूंदो जाइज़ जेके जेके इनशाला हूंदा त उहे दोस्तनि जे तवसुल सां इनशाला असां कोशिशि कंदासीं तमामु स्टाफ हल थियनि ऐं इन सां गॾोगॾु जेका पर्सनली जेका असांजो हिकिड़ो इहो बि आहे त पंहिंजो एजुकेशन जे बारे में जेका असांजे जेके बि करण हुआसीं थोरो तारुफ़ असांजा दोस्त इन ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां सभु करे चुका आहिनि जॾहिं असीं हीउ मेड़ाको गॾु पे कयोसीं त कुझु दोस्तनि जो ख़्यालु हो त हैदराबाद में काफ़ी सुठा असांजा दोस्त बिरादरी जा वकील आहिनि उन्हनि सां हिकिड़ी गॾिजाणी रखूं त पोइ जॾहिं असीं वकील ॻोल्हियोसीं त असीं चयो हाणे जेके नियरेस्ट हिते डिस्ट्रिक्ट में हैदराबाद खे रीच करे सघंदा त पोइ थोरो रेंज वधायूं उन्हनि दोस्तनि सां गॾु उन्हनि खे बि असीं कॉल कयूं उहे बि अचनि हिकिड़ो काफ़ी टाइम थी वियो जेको असीं माना 2017 में हिते मीटिंग रखी थी उन खां पोइ 2021 में तक़रीबन 3 सालनि खां पोइ रखियो आहे हिते प्रोग्राम असांजी शुरू खां वठी हिकिड़ी असां सभु जेके वेठा आहिनि असांजा बुज़ुर्ग हुजनि असांजा नौजवान हुजनि कंहिं न कंहिं हवाले सां अब्बासी कलोड़ा बिरादरी जे हवाले सां पंहिंजी कंहिं न कंहिं ऑर्गेनाइज़ेशन किथे न किथे पंहिंजे पाण खे मुतहरिक रखियो हूंदो मूंखे बि तक़रीबन कोई 25-30 साल थी विया इन मुख़्तलिफ़ इतिहादनि में इन्हनि में ॾिठी थी पोइ असां 2017 में जॾहिं दोस्त गॾु थियासीं त असांखे हिकिड़ी छाकाणि त जॾहिं माण्हू ज़िंदगी जे कंहिं रस्ते ते हलंदो आहे या पंहिंजी शयूं ॾिसंदो त पंहिंजी नाकामियूं बि ॾिसंदो आहे कामयाबियूं बि ॾिसंदो आहे त उन पंहिंजी ग़लतियूं कोताहियूं बि नज़र ईंदियूं आहिनि असांजी छा असांजे जेकी नाकामी आहे हुनजी वजह छा आहे जेके असां दोस्त लाइक माइंड हुई नाजरीन मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।